बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी दोस्तों, मां कुछ ॾींहं पहिरियां दोस्तनि खे अपीलूं कयूं त ग़रीब, मिसकीन, यतीम ऐं बेवा ऐं बेसहारा ख़ानदान जे बचनि जे लाइ मुंहिंजी मदद कयो। उन हवाले सां जेका कुझु दोस्तनि हेल्प कई, फ़ितरा अमानत मोड़ 6000 रुपया जेकी जमा थी, उन फ़ितरा अमानत जे रक़म मां अॼु मां 2 ग़रीब फैमिलीज़ खे राशन वठी ॾी रहियो आहियां। ऐं मां तमामु सरहदी वारनि दोस्तनि भाइरनि खे सभिनि खे अपील कंदुसि त अवां फ़ी सबीलिल्लाह जेको आहे सो ग़रीब ख़ानदान में जेको 15 रमज़ान ते मां कपिड़ा, राशन ऐं चपल विराईंदुसि। उन हवाले सां सरहदी वारा दोस्त मुंहिंजी हेल्प कनि, जीअं यतीमनि जा ॿार ऐं बेवा ख़ानदान जा मासूम बचड़ा ख़ुशी सां ईद करे सघनि। तव्हां पंहिंजी हेल्प जेकी आहे, पंहिंजी मदद जेकी आहे, फ़ी सबीलिल्लाह हिन नंबर ते जेको आहे सो तव्हां मोड़े मोकिले सघो था। तव्हांजे उन मोकल अमानत मां मिसकीन, ग़रीब, यतीम ऐं बेवा ख़ानदान जे मासूम बचण जे लाइ ईद जो राशन वठंदुसि, कपिड़ा वठंदुसि, चपल वठंदुसि ऐं उहे उन्हनि हक़ी हक़दारनि ताईं पुॼाईंदुसि। सभिनी खे हिकु अपील थो कयां त हिन ख़ैर कम में मुंहिंजी मदद कयो। मुझे मस्जिदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का पता नहीं, मुझे मस्जिदों की खबर नहीं, मुझे मंदिरों का पता नहीं। मेरी आजिज़ी को कबूल कर, मेरी आजिज़ी को कबूल कर, मुझे और दर्द मलाल दे, किसी दर्द मंद के कान आ, किसी डूबते को उछाल दे।